इन्ना अंज़लनाहु फी लैलतिल क़द्र वमा अदराका मा लैलतुल क़द्र लैलतुल क़द्रि खैरुम मिन अल्फि शहर तनज़्ज़लुल मलाइकतु वर्रूहु फ़ीहा बिइज़्नि रब्बिहिम मिन कुल्लि अम्र सलामुन हिय हत्ता मत्लइल फज्र रब्बि इश्रह ली सदरी वयस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली। तमाम तारीफ़ों, तमाम तस्बीह, तहलील, तहमीद, तक़दीस, हम्द, सना, किब्रियाई, बड़ाई अल्लाह रब्बुल इज़्ज़त के जुगाए जो कुल कायनात को खालिक, मालिक, पालनहार, परवरदिगार वहदहू ला शरीक है। दुरूद सलाम ला तादाद सलातों रहमतों खुसूसन इमाम कायनात खातमुल अंबिया वल मुरसलीन रहमतुल लिल आलमीन जनाब हज़रत मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जिनके ज़ात अक़दस थे। अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम अला नबिय्यिना मुहम्मदिन सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम। बिरादरान इस्लाम, रमज़ान मुबारक जो बाबरकत महीनो पंहिंजे इख्तितामी ॾींहनि में आहे। रमज़ान मुबारक जी अॼु 27 तारीख़ 27 रोज़ो आहे। खुश नसीब उहे जिन रमज़ान मुबारक जे बाबरकत महीने जो क़द्र कयो, इन महीने में जा सआदत नसीब थिए थी खूब हासिल कयूं ऐं उहे अल्लाह जा बाना खुश नसीब जेके मग़फ़िरत जा मुस्तहक़ थिया। रमज़ान मुबारक जो उहो पूरो महीनो जो गुज़री चुको आहे, जंहिंजा ॾींहं बि तमाम अज़मत वारा, जंहिंजूं रातियूं बि तमाम अज़मत वारियूं, हर घड़ी में मग़फ़िरत जो ऐलान कयो थे अल्लाह जे तरफ़ां। हर घड़ी में रमज़ान मुबारक जो ॾींहुं हुजे, सुबुह जो टाइम हुजे, मंझंदि जो टाइम हुजे, शाम जो टाइम हुजे, राति जो टाइम हुजे, किथे रोज़ेदार जे लाइ मग़फ़िरत जी बिशारत, किथे क़याम करण वारनि जे लाइ मग़फ़िरत जी बिशारत, किथे वरी इफ़्तारी कराइण वारनि जे लाइ जेके इफ़्तार कराइनि रोज़ो उन्हनि जे लाइ मग़फ़िरत जी जेका सो बिशारत आहे। किथे राति जो क़याम करण वारा, किथे तरावी जेके पढ़नि पिया उहे क़याम कनि पिया, किथे क़ुरान करीम जी तिलावत करण वारा, किथे रमज़ान मुबारक के पहले अशरे में इबादत करण वारा, ॿिए अशरे में इबादत करण वारा, टे अशरे में इबादत करण वारा, किथे रमज़ान मुबारक के आखिरी रातुनि जे ताक़ रातिनि में बिशारत आहे मग़फ़िरत जी। यानी सारो महीनो जो गुज़रियो आहे इहो अल्लाह जे तरफ़ां भरपूर हुयो, रहमतुनि जो भरपूर हुयो, मग़फ़िरतुनि जो। पर अफ़सोस असां उन मां फ़ाइदो
कयो हुजे त ही हालत न हुजे इन दर्स में। रमज़ान मुबारक जो वो महीनो आहे, सहाबा किराम रिज़वानुल्लाह अलैहिम अजमईन फरमाइन था नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जिन पहरे अशरे में भी इबादत कंदा रमज़ान मुबारक के पहरे अशरे में, यानी पहली रात खां वठी उम्मुल मोमिनीन आयशा सिद्दीक़ा रज़ियल्लाहु अन्हा फरमाए पई पहरियों अशरो अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो रमज़ान मुबारक जो बियो अशरो रमज़ान मुबारक जो जंहिंमें पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे रातिन ॾींहंनि जो त इबादत पर रात जो कुछ आराम कंदा हुआ, कुछ इबादत ऐं क़याम कंदा हुआ, पर जेॾी महिल रमज़ान मुबारक जो आख़िरी अशरो ईंदो हुयो त बाक़ाइदा नबी अलैहिस्सलातु वस्सलाम चादर मज़बूत कंदा हा। इबादत के हवाले से हिकु मिसाल संदरो बदंदा हुआ इबादत के लिहाज से, रातिन के जिंदा रखंदा हुआ। या इबादत अल्लाह के रसूल जी सहाबा किराम जी असांजे आखिरी अशरे में ही हाल आहे कि त पहले अशर में छा हूंदो। अल्लाह से रहम करे, जिंदगी ईअं पई गुज़रे ख़बर ई कान पई, अचानक मौत पया थियनि, पर अफ़सोस इन महीने जो असां क़दुरु नथा कयूं। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे क़याम करण वारनि खे छा बिशारत ॾिनी, एतिकाफ़ करण वारनि खे छा बिशारत ॾिनी, ताक राति जो जागण वारनि खे छा बिशारत ॾिनी। माशाअल्लाह हेॾो वॾो ॻोठ आहे, पर मस्जिद में हिकिड़ो बि एतिकाफ़ वारो नज़र न पियो अचे। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी पूरी ज़िंदगी को बि अहिड़ो साल कोन्हे जंहिंमें पाण एतिकाफ़ में न वेठा हुआ। सहाबा किराम अल्लाह जा रसूल नबूवत खां अॻु में बि एतिकाफ़ कंदा हुआ, नबूवत खां पोइ बि एतिकाफ़ कंदा हुआ। हत्ता कि एतिरी क़दुरु कंहिं साल कंहिं मजबूरी जे करे एतिकाफ़ में वेही न सघंदा हुआ त वरी ॿिए साल ॿ एतिकाफ़ कंदा हुआ, 20 ॾींहं जो एतिकाफ़ कंदा हुआ त गुज़िश्ता साल आउं वेही न सघियो हुयसि, इन करे अल्लाह जा रसूल वरी ॿिए साल में जंहिंमें वेहंदा हुआ ॿियो अशरो बि वेहंदा हुआ। यानी एतिरो बाक़ाइदगी सां इन्हनि जा अजर छा आहिनि, असांजे अजर खां वाक़िफ़ न आहियूं, एतिकाफ़ जे अजर खां वाक़िफ़ न आहियूं। ठीकु आहे, एतिकाफ़ भला कंहिं मजबूरी में माण्हू न वेही सघियो त राति जो जेके आख़िरी अशरे में रातियूं अचनि थियूं उनजी इबादत खां शायदि असांखे वाक़फ़ियत कान्हे का, ताक रातिनि जी इबादत खां वाक़फ़ियत कान्हे का, क़दर जी राति खां असांखे वाक़फ़ियत कान्हे। अगरि वाक़फ़ियत हुजे त असां एतिरो अजर में कोई न वठूं। एतिकाफ़ जो त एतिरो अजर आहे जंहिंजी माना ई आहे, एतिकाफ़ जी लुग़वी तारीफ़ जेका आहे उहा ई आहे त रुकिजी वञनि, बंदि करे छॾनि, पंहिंजे मथां कंहिं ॻाल्हि खे लाज़िम करे छॾनि, बंदि करणु, पंहिंजे मथां कंहिं शइ खे लाज़िम करार ॾेई छॾनि, रुकिजी वञनि। यानी मतलब छा निकितो, इस्तलाह जेका इस्तलाही तारीफ़ आहे इन जी आख़िर में नतीजो इहो ई आहे त एतिकाफ़ उन शइ जो नालो आहे जो ही अल्लाह जो बानो पूरी दुनिया खे तरक़ करे, तमामु कमनि खे छॾे, पूरे अहल अयाल खे छॾे, बसि सिर्फ़ु पंहिंजे हक़ीक़ी ख़ालिक खे राज़ी करण जे लाइ 10 ॾींहं अची पंहिंजे पाण खे अल्लाह जे हवाले कयो अथसि। ऐं अल्लाह आउं बसि तुंहिंजो ई आहियां, तोखे ई राज़ी करिणो आहे, तुंहिंजी इबादत करणी आहे, तूं मूंखे माफ़ कर। इन जी मक़सद एतिकाफ़ जो इहो आहे ऐं वॾो अजर आहे, पर इन अजर खां बि असां
पोइ ते रहिजी था वञूं। हिकिड़ो ॿ माण्हू एतकाब में वेहण वारा पूरे ॻोठ ते अल्लाह जी रहमत थी नाज़िल थी। जेकॾहिं असांजो इहो हाल हूंदो त ॻोठ में सुकून किथां हूंदो, ॻोठ में इस्लाह किथां हूंदी। वो घर घर जुदा हूंदो, घर घर में झेड़ो हूंदो, नफ़रतूं हूंदियूं। इहे ई ॻाल्हियूं आहिनि जेके असांखे दिलनि में नफ़रतूं पैदा कराइनि थियूं। घर घर में फितनूं पैदा थी वेंदो आहे जॾहिं असां इन्हनि शयुनि खां जंहिंमें बरकत हुजे, जंहिंमें इस्लाह हुजे, उन्हनि शयुनि खां असां पोइ थी आहियूं। अल्लाह के रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने फरमाया, रोजेदार के लाइ विसुर्ती बिशारत, चाहे रोजे जो हक अदा कयो, रोज़ो बि रखी ऐं रोज़े में वरी हदूं क़ाइमु कयल आहिनि, उनजी बि हिफ़ाज़त कई। अल्लाह से उन रोज़ेदार खे कहिड़ी बिशारत ॾिनी। हदीस मुस्नद अहमद में सैयदना अबू सईद खुदरी रज़ियल्लाहु अन्हु ने हदीस जो रावी आहे, फरमायो अल्लाह के रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने ॿुधो, मन साम रमज़ान व अरफ़ हुदूदहु व तहफ़्फ़ज़ मिम्मा कान यंबग़ी बिही अन यतहफ़्फ़ज़ फ़ीह कफ़र मा कान क़ब्लहु। अल्लाह के रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने फरमायो, जंहिं रमज़ान मुबारक जा रोज़ा रखिया ऐं उन्हनि जे हदुनि जो ख़्याल कयईं, ईअं न त मूं रोज़ो रखी छॾियो, खाइण पीअण बंदि करे छॾियो, बाक़ी हाणे मूं ते का हद कान्हे का। न, अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, जंहिं रमज़ान मुबारक जा रोज़ा रखी वरी उन्हनि जे हदुनि जो ख़्याल कयो, जिन शइ जी हिफ़ाज़त जो हुकुम अल्लाह जी तरफ़ां मिलियो उनजी ख़ूब हिफ़ाज़त कयईं। कफ़र मा कान क़ब्लहु, अहिड़नि शख़्सनि जे पहिरियनि गुनाहनि खे अल्लाह से माफ़ थो करे। अहिड़ा रोज़ेदार हूंदा आहिनि जिन जा अल्लाह से पहिरियां गुनाह माफ़ कंदो आहे। त रोज़ो छा आहे? रोज़ो तक़वा पैदा कंदो आहे। रोज़ो छा आहे? रोज़ो जेको दिलनि खे उजाड़ींदो आहे। रोज़े जो मतिलबु इहो आहे दिलि साफ़ सुथरी थी वञे, दिलि मां बुग़्ज़ ऐं हसद ऐं साड़ ख़तमु थी वञे। हदीस मुस्नद अहमद में अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने फरमायो, पाण फरमाइनि था, जंहिं सब्र वारे महीने जा रोज़ा रखिया, पाण फरमायो जंहिं सब्र वारे महीने जा रोज़ा रखिया ऐं उन्हनि रोज़नि सां गॾु वरी साल जा ॿिया बि महीना अचनि पिया, अगरि हर महीने जा 3 रोज़ा थो रखे, उनजे बदिले में अल्लाह रब्बुल आलमीन इन जे दिल के एतिरो त मुख़लिस थो बनाए जो उनजे दिल में जेको हसद, साल, बुग़्ज़, कीनू, तासुब, निफाक़, मुनाफ़िकी अल्लाह से सारी ख़त्म करे छॾींदो आहे। अल्लाह के रसूल जो फरमाना जंहिं सब्र वारे महीने जा रोज़ा रखिया ऐं नफ़ली रोज़नि सां मुहबत कई, उनजे बदिले में अल्लाह रब्बुल आलमीन उनजे दिलनि मां बुग़्ज़ ख़त्म कंदो आहे, उनजे दिलनि मां हसद ख़त्म कंदो आहे, उनजे दिलनि मां तासुब ख़त्म कंदो आहे। पर जेकॾहिं इहे शयूं अञा बि असांजे दिलनि में रहनि थियूं त असां गौर कयूं, शायदि असांजा रोज़ा क़बूल न थियनि। अगरि असांजा रोज़ा क़बूल हुजनि, वो असांजी दिलूं साफ़ सुथरियूं थी वञनि, को मुसलमान कंहिं मुसलमान सां बुग़्ज़ न रखे, को मुसलमान कंहिं मुसलमान सां हसद न रखे, यकीनन अल्लाह के रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने फरमायो त जेके रोज़ा रखनि था ऐं उन्हनि जे हदुनि जी हिफ़ाज़त कनि था, जेके अल्लाह से हदूं मुक़ररु कयूं आहिनि, यकीनन अहिड़नि शख़्सनि खे अल्लाह जी तरफ़ां बिशारत मिलंदी आहे। ऐं मुंहिंजा बाना ऐं मुंहिंजी बानी तो रोज़ा रखिया, उनजे हदुनि जी हिफ़ाज़त कई। हिफ़ाज़त जो मतिलबु न जेके शयूं तुंहिंजे लाइ रोज़े में जाइज़ हुयूं तो उहे ई कयूं, जेके नाजाइज़ हुयूं तो उन खां रुकिजी वई, जेके शयूं रोज़े में हलाल हुयूं तो उन ते
ते अमल कयो जेके हराम हुयूं तो उनके तरक कयो इहे हदूं आहिनि रोज़े जूं त उन्हनि जा गुनाह माफ़ कया वञनि था। न त केतिरा रोज़ेदार अहिड़ा बि आहिनि, केतिरा क़याम करण वारा अहिड़ा बि आहिनि जो रोज़ो त रखियो सॼो ॾींहुं बुख उञ बर्दाश्त कयो, राति जो निंड फिटायूं, बेदारी अख़्तियार कयूं, क़याम जी हालत में हा, पर उन्हनि जे बारे में अल्लाह जे रसूल छा फरमायो? हदीस सुनन दारमी में, मुस्नद अहमद में, मुस्तदरिक लिल हाकिम में, टिन हिन हदीसुनि जो ही हवालो आहे। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो कम मिन साइमिन लैसा लहू मिन सियामिही इल्ला ज़मा लैसा लहू मिन सियामिही इल्ला ज़मा व कम मिन क़ाइमिन लैसा लहू मिन क़ियामिही इल्ला सहर। अल्लाह के रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो केतरा अहिड़ा रोज़ेदार बि आहिनि जेके रोज़े जी हालत में गुज़ारीन पिया जिनके सवाइ उञ जे का शइ नसीब न थींदी आहे। केतिरा क़याम करण वारा अहिड़ा माण्हू बि आहिनि क़याम जी हालत में राति जो क़याम करण वारा, राति जो तरावी पढ़ण वारा, राति जो नफ़िल अदा करण वारा, क़यामुल लैल करण वारा, उन्हनि खे बेदारी जागे खां सवा कुझु हासिल न थींदो। अल्लाह से पनाह में रखे। पाण अहिड़ा रोज़ेदार आहिनि जिनके सवाइ उञ जे ॿी का ॻाल्हि न मिलंदी आहे, यानी अॼु त खयो पर उञ ई बर्दाश्त कयूं। अहिड़ा क़याम करण वारा उन्हनि खे सिर्फ़ बेदारी उजागे खां सवा कुझु हासिल न थींदो आहे। अहिड़े नमूने सां रमज़ान मुबारक, पूरे रमज़ान मुबारक में अल्लाह साईं हदूं क़ाइमु कयूं, रोज़ेदार जे लाइ हदूं क़ाइमु कयूं वयूं आहिनि, एतिकाफ़ करण वारे लाइ हदूं क़ाइमु कयूं वयूं आहिनि। इहे सभु असां तरक करे वेठा आहियूं, सभु असां इहे छॾे ॾिनियूं आहिनि। मूंखे ॿुधायो उहे रोज़ा कहिड़े कम जा थींदा? मस्जिद में वेहण असांखे सुकून नथो मिले। रमज़ान मुबारक जे आख़िरी अशरो नबी अलैहिस्सलाम वसलाम जिन एतिकाफ़ में वेहंदा, सहाबा किराम एतिकाफ़ में वेहंदा। एतिकाफ़ और उहो अमल आहे जेको माण्हू सभु दुनिया जी शयुनि खे तरक करे पंहिंजे रब सां राब्तो थो रखे ऐं मस्जिद में अची वेठो मस्जिद में, तो त एतिकाफ़ मस्जिद में ही हूंदो आहे। मस्जिद खां अलावा एतिकाफ़ किथे कोन्हे, न को घर में, न को बाज़ार में, न दुकान ते, न कंहिं मैदान में। एतिकाफ़ नालो ई आहे मस्जिद में वेहण। वअंतुम आकिफून फिल मसाजिद, इन आयत का आग में सहाबा किराम रिज़वानुल्लाह अलैहिम अजमईन इहो ई सोचींदा हुआ त एतिकाफ़ सिर्फ़ टिन जॻह ते थींदो, मस्जिद हराम में, मस्जिद नबवी में, मस्जिद अक़सा में। इन खां सवाइ एतिकाफ़ ॿी जॻह ते आहे ई कोन। पर अल्लाह रब्बुल आलमीन रहम फरमायो पूरी दुनिया जी माण्हुनि जे मथां। वअंतुम आकिफून फिल मसाजिद, इन आयत मां को मुफ़स्सिरीन उलमा सभिनी इहो यक़ज़ कयो। अल्लाह फरमाए थो एतिकाफ़ तवजो, जॾहिं तव्हां एतिकाफ़ जी हालत में मस्जिद में हुजो त एतिकाफ़ जी जाइ छा आहे? मस्जिद। मस्जिद उहा जॻह आहे जेका अल्लाह रब्बुल आलमीन खे पूरी दुनिया, पूरी ज़मीन खां प्यारे में प्यारी जॻह आहे। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां यहूदियुनि सवाल कयो, नबी अलैहिस्सलाम जी इंतज़ार कयो, जिब्राइल अलैहिस्सलाम आयो, उन सवाल जो जवाब अची ॿुधाई। ऐं मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेको यहूदी सवाल पिया कनि त अल्लाह करीम खे हिन ज़मीन ते प्यारे में प्यारी जॻह कहिड़ो आहे, जॻह कहिड़ी आहे, बुरे में बुरी जॻह कहिड़ी आहे? अल्लाह जे रसूल खे ॿुधायो वियो त अल्लाह करीम खे प्यारे में प्यारी जॻह मस्जिद आहे, भले कच्ची मस्जिद ठहियल आहे, कहिड़ी बि मस्जिद जो नालो आहे अल्लाह जो घर आहे, अल्लाह खे प्यारो आहे। ऐं बाज़ारूं अल्लाह खे नापसंद आहे। मस्जिद में वेहण वारा जेमहिल वेहनि था एतिकाफ़ पूरो थी वियो, या एतिकाफ़ खां सवा जनता राति
ताक रातुनि में जागनि था। ठीकु आहे, को अहिड़ो माण्हू मजबूर आहे, एतिकाफ़ में वेही नथो सघे, या त को बीमार आहे, को उज़ो अथसि, या त हुनजो घर को अकेलो आहे, हुन एतिरो मजबूर आहे, का न का हुनखे मजबूरी आहे, त ईअं बि लाज़मी कोन्हे तव्हां पूरा ई 10 ॾींहं वेहो एतिकाफ़ में। हिकिड़ो त उहो ई एतिकाफ़ आहे जेको 10 ॾींहं अशरो वेठो, पर कंहिंजो हिकिड़ी राति लाइ बि एतिकाफ़ थी सघे थो, 2 रातुनि जे लाइ अल्लाह जे घर में वेही सघे थो, 3 रातुनि जे लाइ वेही सघे पियो। सैयदना उमर रज़ी अल्लाह अन्हु, सही बुखारी में हदीस आहे, सैयदना उमर रज़ी अल्लाह अन्हु कुफ्र जी हालत में हिकिड़ी रात जो एतिकाफ़ जी बासी हुई बैतुल्लाह में। ईमान आंदई अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे चवण लॻो, या रसूल अल्लाह, मूं त कुफ्र जी हालत में इहा नज़र बासी हुई त आउं हिकिड़ी राति बैतुल्लाह में क़याम कंदुसि, एतिकाफ़ कंदुसि। पाण फरमायो उमर खे पूरो कर, इहो तुंहिंजी इहा बास सही हुई, बैतुल्लाह में एतिकाफ़ जी हुई। अहिड़े नमूने सां पूरो ॾहो असांखे त नथो मिले, पर ताक रातियूं 21 रातूं, जंहिंमें उहा राति आहे जेका 1000 महीननि खां बहितर आहे, जंहिंखे उहा राति मिली वई, अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो उनखे सारो ख़ैर मिली वियो। जंहिंखे इहा राति न मिली, महरूम थी वियो, उहो माण्हू पूरे ख़ैर खां महरूम थी, पूरे ख़ैर खां। मस्जिद में वेहण वारा, हदीस मुस्नद अहमद में सैयदना अबू हुरैरा रज़ी अल्लाह अन्हु हदीस जो रावी आहे, फरमाईं अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने फरमाया, पाण फरमाइनि था, इन्न लिल मसाजिद औतादन अल मलाइकतु जुलसाउहुम इन गाबू यफ्तक़िदूहुम व इन मरिदू आदूहुम व इन कानू फी हाजतिन आदूहुम। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, जेके मस्जिदुनि में मस्जिद नशीन थियनि था, यानी मस्जिद में वेही रहनि था इत्काफ़ जी हालत में या इबादत जे इरादे सां वेठा आहिनि, जेके मस्जिद नशीन थियनि था त उन्हनि जे लाइ अल्लाह जा मलाइका अची करे हम नशीन थियनि था, ऐं अल्लाह जा बाना तमाम मस्जिदुनि में आया आहियो, इत्काफ़ जी नियत सां आया आहियो, अल्लाह खे राज़ी करण जे लाइ आया आहियो, मस्जिद में इबादत करण जे लाइ आया आहियो। अल्लाह से असांखे मोकिलियो आहे त तव्हां जो साथ ॾियो, तव्हां सां गॾु असां रहो। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, जॾहिं उन्हनि जा इत्काफ़ पूरा थींदा आहिनि, जॾहिं हू मस्जिद में जेतिरो टाइम वेठा हाणे वेही करे उहे जेॾी महिल वापसि ईंदा आहिनि, तेॾी महिल इत्काफ़ ग़ाइब थी वेंदा आहिनि त मलाइका उनखे तलाश कंदा आहिनि, मलाइका उनखे ॻोल्हींदा आहिनि त किथां आया, जिन सां असां गॾु वेठा हुआसीं, जिन जी इबादतुनि में असां शरीक हुआसीं, जिन दुआऊं पे घुरियूं असां आमीन पे चयो, असां ॻोल्हियूं उन्हनि खे किथे आहिनि। अल्लाह जा बाना यानी फ़रिश्तनि जी एतिरी मुहबत थी वञे उन मस्जिद में वेहण वारनि शख़्सनि सां, जो फ़रिश्ता उन्हनि खे तलाश था कनि। अल्लाह जे रसूल फरमायो, वइन मरीदू आदूहुम, जॾहिं उन्हनि मां के बीमार थींदा आहिनि त फ़रिश्ता उन्हनि जी इयादत कंदा आहिनि, फ़रिश्ता उन्हनि खे पुछण वेंदा आहिनि। जेकॾहिं उहे अल्लाह जा बाना कंहिं मजबूर हालत में हूंदा आहिनि त फ़रिश्ता उन्हनि जी मदद जे लाइ पहुचंदा आहिनि। जेके मस्जिद सां मोहबत रखण वारा, मस्जिदुनि में अचण वारा, उन्हनि खे फ़रिश्तनि जो क़ुर्ब हासिल थींदो आहे। फ़रिश्ता दुआऊं घुरंदा आहिनि, असां अल्लाह जे घरनि सां मोहबत कयूं। हूअं त ठीकु आहे, पूरो साल असांखे एतिरो टाइम त नथो मिले, पर रमज़ान मुबारक जो ई बाबरकत महीनो हाणे पंहिंजे इख़्तितामी ॾींहंनि में आहे। अञा बि माण्हू मायूस न थी सघे थो, अञा बि उहा घड़ी हिन महीने जे चंदे में 2 ॾींहंनि में हुजे, तो अल्लाह रब्बुल आलमीन असांखे रहम करे ऐं असांजे गुनाहनि खे अल्लाह करे माफ़ करे ऐं असांजी इस्लाह थी वञे। ना उमेदी न कजे,
न हाणे रमज़ान मुबारक जो महीनो गुज़री वियो, हाणे आउं कहिड़ियूं इबादतूं कयां? न, अल्लाह खे ज़िंदगी ॾिनी आहे त इबादत जो मौक़ो ॾिनो आहे अल्लाह रब्बुल आलमीन त असां ज़्यादा में ज़्यादा इबादत कयूं। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने फरमायो, मस्जिदुनि में वेहण वारा, मस्जिद में अचण वारा, मस्जिद में इबादत करण वारा, इतिकाफ़ करण वारा, ये उहे माण्हू अथव जो क़यामत जे ॾींहुं अल्लाह जे साए खां सवा का जगह कान हूंदी, अल्लाह से उनके पंहिंजे साए में जगह ॾींदी। सही बुखारी में हदीस आहे, नबी अलैहिस्सलातु वस्सलाम ने फरमायो, सबातु युज़िल्लुहुमुल्लाहु फी ज़िल्लिही यौम ला ज़िल्ला इल्ला ज़िल्लुहु, अल इमामुल आदिल व शाबुन नशा फी इबादति रब्बिही। अल्लाह जे रसूल फरमायो, 7 क़िस्मनि जा माण्हू अहिड़ा हूंदा जिनके क़यामत जे ॾींहुं कोई सायो न हूंदो, कोई छपर न हूंदो, का छत न हूंदी, को पाछूलो न हूंदो, अल्लाह से पंहिंजे साए में उनखे जगह ॾींदो। उहे ख़ुशनसीब कहिड़ा हूंदा? पाण फरमायो, अदल ऐं इंसाफ़ करण वारो, फ़ैसिले करण वारो बादशाह, अदल करण वारो, इंसाफ़ करण वारो। ॿियो नंबर पाण फरमायो, उहे नौजवान जेके जवानी में अल्लाह जी इबादत था कनि, पंहिंजे रब जी इबादत था कनि। टियों नंबर अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, उहे जिन जी दिल मस्जिद सां गॾियल आहे, हिकिड़ी निमाज़ पढ़ी वञनि पिया त वरी बि ॿी निमाज़ जो उल्को उन्हनि जे दिल में कोन आहे त वरी बि आउं मस्जिद में वञा, एतिरी उन्हनि खे मस्जिद सां मुहबत आहे। चौथे नंबर वारा अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, उहे अल्लाह जा बाना जेके मुहबत कंदा त बि अल्लाह कारण, जे नफ़रत कंदा त बि अल्लाह कारण। उन्हनि जी मुहबत हूंदी आहे त बि अल्लाह कारण, मिलंदा आहिनि त बि अल्लाह जी रज़ा जे लाइ, जुदा थींदा आहिनि त बि अल्लाह जी रज़ा जे लाइ। उनमें हुननि जी अना न हूंदी आहे, अल्लाह जी रज़ा हूंदी आहे। 5 नंबर अल्लाह जे रसूल फरमायो, उहे अल्लाह जा बाना जिनके हसब ऐं नसब वारी औरत ख़ूबसूरत बुराई न सॾे, हू चवनि कि अल्लाह जो ख़ौफ़, अल्लाह जो ख़ौफ़। औरत जे तरफ़ां अहिड़ो जवाब, मर्द जे तरफ़ां अहिड़ो जवाब, इहे ॿई ख़ुशि नसीब आहिनि। अल्लाह जे रसूल फरमायो, क़यामत जे ॾींहुं अल्लाह से अल्लाह जे रस्ते में ख़ैरात कनि था, अल्लाह जे रस्ते में सदको कनि पिया, सॼे हथ सां ॾियनि था त खॿे हथ खे बि ख़बर कान थी पई, यानी अल्लाह जी रज़ा। 7 क़िस्म जा उहे माण्हू पाण फरमायो जेके अल्लाह जे ख़ौफ़ में रोअनि था, उन्हनि जे अखियुनि मां पाणी अची वञे पियो। अल्लाह जी रज़ा, अल्लाह जे ख़ौफ़ में रोअनि था, उन्हनि जे दिलि में तक़वा पैदा थी। रमज़ान मुबारक जा असां जेके रोज़ा रखियासीं, रमज़ान मुबारक जो असां क़याम कयो, रमज़ान मुबारक में असां तरावी निमाज़ पढ़ी आहे, रमज़ान मुबारक में असां क़ुरान करीम जी तिलावत कई, रमज़ान मुबारक में असां क़ुरान करीम निमाज़ जी हालत में ॿुधो आहे, हाफ़िज़नि खां, इमामनि खां। उन जो असर असांजे मथां आहे या न, उहा त ख़बर पए केतिरो असांजे मथां उहो असर थियो आहे। जे असर थियो आहे, असां में उहा तब्दीली अची वई आहे, असांजे दिलि में तक़वा पैदा थी वई आहे, त यकीनन गुनाहनि खां नफ़रत हूंदी, नेकिन सां मुहबत हूंदी, अल्लाह जे घर सां मुहबत हूंदी, मस्जिद सां मुहबत हूंदी। इन हदीस में अल्लाह के रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, अल्लाह जो सायो क़यामत जे ॾींहुं उनखे नसीब थींदो, जंहिं जॻह ते ॿियो सायो न हूंदो। पर हिकिड़ो अहिड़ो बि अमल आहे, सदक़ात, ख़ैरात, जीअं अॼु इफ़्तारी जो प्रोग्राम, कंहिं अल्लाह जे वाले रोज़ेदारनि जे लाइ इफ़्तारी जो प्रोग्राम कयो आहे। हीउ बि हिकिड़ो सदको आहे, हीउ बि हिकु अल्लाह जे लाइ ख़ैरात आहे, सदको आहे। पंहिंजे गुनाहनि जी मग़फ़िरत जे लाइ, पंहिंजी मुश्किलात खे हल करण जे लाइ, मुश्किलात मां निजात मिलण जे लाइ। छो त नबी अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो, क़यामत जे ॾींहुं सदको करण वारो, ख़ैरात करण वारो, अल्लाह जे रस्ते में ॾियण वारो, वो क़यामत जे ॾींहुं सायो न हूंदो। अल्लाह साईं खे इन शइ खे सायो बनाए छॾींदो, वो पंहिंजे सदक़ात जे साए में हूंदा जेसि ताईं हिसाब किताब थिए। हदीस मुस्नद अहमद में
सैयदना मरसद बिन अब्दुल्लाह रज़ी अल्लाह अन्हु जंहिंजो कुनियत आहे अबुल खैर, जॾहिं मस्जिद मां ॿाहिरि निकिरंदा कान का शइ हथ में खणी निकिरंदा सदके जे लाइ, दरहमा कॾहिं दीनारा कॾहिं बसरा कॾहिं घर में का शइ आहे का भाॼी आहे कान का शइ खणंदा। रस्ते में को मिस्कीन मिली वियो, को गरीब मिली वियो, को सवाली मिली वियो, को टाइम खाली न हूंदो जंहिं ॾींहुं का न का शइ खणी निकिरनि। मस्जिद जे तरफ़ निकिरनि पिया हिकिड़े ॾींहुं भाई तो कंदा, मस्जिद लाइ निकिरंदा, घर मां का शइ कान्हे, अॼु छा कयां, सदको कहिड़ो कयां। बसर जी पिती हुई खीसे में रखी हुई, जेॾी महिल अॻिते हलण लॻा भाई तो उनखे चवे ऐं चाचा ई तूं छा कयो आहे, हीअ बसर जी पिती छो खईं अथई, हिन जी बूअ आहे कपिड़नि में लॻी वेंदी, निमाज़ ते विया हलूं था, मस्जिद में पिया हलूं। जवाब ॾियण लॻो ऐं भाइटा अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सहाबा खां मूं इहा हदीस ॿुधी आहे। अल्लाह जे रसूल फरमायो जेको शख़्स सदको थो करे क़यामत जे ॾींहुं अल्लाह साईं खे उनजो सायो नसीब कंदो, उहो उन ख़ैरात ऐं सदक़ात करण वारे साए में हूंदो जंहिं जॻह ते को सायो ई न हूंदो। उन ॾींहं खां वठी ऐं मुंहिंजी आदत बणिजी वई आहे, का न का शइ खणंदो आहियां, पछाड़ी कुझु न मिलंदो आहे त बिस्किट हूंदो आहे त उहो खणंदो आहियां, कुझु न मिलंदो आहे मानी जो टुकड़ो हूंदो आहे त खणंदो आहियां, अञा बि कुझु न मिलंदो आहे त आउं हिकु बसर जी पिती बि खणी करे कंहिं मिस्कीन खे ॾींदो आहियां। इन ई नियत सां त अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो क़यामत जे ॾींहुं उहो माण्हू न साए में हूंदो त यकीनन रोज़ेदार खे इफ़्तार कराइणु हिकु सदको आहे, हिकु अल्लाह खे राज़ी करण वारो अमल आहे। इन लिहाज़ सां हूअं बि कंहिं बि मिस्कीन ऐं ग़रीब जी यानी मदद करणु, छो त नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जे रमज़ान मुबारक जे महीने में हदीस जा अल्फाज़ अजवदन नास, नबी अलैहिस्सलातु वस्सलाम सारी कायनात के इंसान खां वधीक सख़ी हूंदा, सारी कायनात के इंसाननि खां वधीक अल्लाह जा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन सखावत कंदा हुआ। पर जॾहिं मख़सूस महीनो रमज़ान मुबारक जो ईंदो हुयो, उन महीने में जिब्राइल अलैहिस्सलाम रोज़म अची मुलाक़ात कंदो हुयो, अल्लाह जो क़ुरान जी पढ़ाईंदो हुयो, क़ुरान जो दौर कराईंदो हो। त नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जिब्राइल अलैहिस्सलाम जी मुलाक़ात खां बाद में वरी सखावत में ॿियनि ॾींहंनि खां वधीक एतिरो त तेज़ थी वेंदा हुआ जीअं तेज़ तूफ़ानी हवा लॻंदी आहे, ईअं नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जिन सखावत में तेज़ थी वेंदा। यानी अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो रमज़ान मुबारक में हर इबादत में एतिरी तेज़ी हूंदी, नमाज में, नवाफिल में, कुरान करीम जी तिलावत में, सखावत में, अल्लाह जे रस्ते में ॾियण में, एतिरे क़दर अल्लाह जा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन तेज़ इबादत में थी वेंदा जीअं हिकु तेज़ तूफ़ानी हवा हूंदी आहे, हिकिड़ी आम हवा हूंदी आहे, ॿियो वरी तेज़ तूफ़ान लॻी झक लॻी उहा हवा तेज़ हूंदी आहे। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जिन में उहा तेज़ी अची वेंदी हुई। अहिड़े नमूने सां अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी हदीस पाक करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने फरमाया था, इन्ना मलकन बिबाबिन मिन अबवाबिस समाई यक़ूलु मन युक़रिदुल यौम युजज़ा गदन। अल्लाह के रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने फरमायो रोजानो दुनिया वाले आसमान जा दरवाजा खुलंदा आहिनि, इन दुनिया जे आसमान जा दरवाजा खुलंदा आहिनि। हिकिड़े दरवाजे ते हिकिड़ो फरिश्तो हूंदो आहे, ॿिए दरवाजे ते ॿियो फरिश्तो हूंदो आहे। हिकिड़ो फरिश्तो चवंदो आहे अॼु कोई कर्ज़ ॾियण वारो, उनखे सुभाणे उहो वापसि मिले।
आहे को कर्ज ॾियण वारो उनखे सुभाणे वधीक मिले, सुभाणे उनखे कर्ज जो बदिलो मिलंदो। ऐं ॿियो फ़रिश्तो वरी ऐलान कंदो आहे, ऐं मुंहिंजा अल्लाह जंहिं तुंहिंजे रस्ते में ॾिनो, तुंहिंजे लाइ ख़ैरात कई, तुंहिंजे लाइ सदक़ात कयो, ऐं अल्लाह उनखे वधा, ऐं अल्लाह उनजे माल में बरकत अता फरमा। पर ऐं अल्लाह जंहिं कंजूसाई कई उनखे खुटा। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आसमान जा दरवाजा खुलनि था, ॿिनि फ़रिश्तनि जो इहो ऐलान हूंदो आहे त रमज़ान मुबारक में अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन अमल खे ॾाढो पसंदि कयो। रोज़ेदारनि जा रोज़ा इफ़्तार कराइण, मिस्कीननि ऐं ग़रीबनि खे ज़्यादा ॾियण, जेके रोज़े रखण जी उन्हनि में ताक़त कान्हे ऐं उन्हनि खे रोज़ा रखाइण, ऐं मिस्कीन यतीम ॿार आहिनि, बेवा औरतूं आहिनि, जिन जे लाइ उन्हनि जी मदद करणु। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो इहो अमल तमामु प्यारे में प्यारो अमल हूंदो हुयो। रमज़ान मुबारक में कुरान करीम नाज़िल थियो, सूरतुल क़द्र जी तिलावत कई, जंहिंमें अल्लाह रब्बुल आलमीन क़द्र जी रात जो तज़किरो कयो आहे। इन ई रात अल्लाह जो कुरान नाज़िल थियो। इन रात जो एॾो शरफ़ ऐं मक़ाम आहे, इन रात खे एतिरी अज़मत आहे, इन रात जी एतिरी हुरमत आहे, जंहिं रात में अल्लाह जो कुरान नाज़िल थियो। तो इहो आहे फ़ज़ीलत अल्लाह जे कुरान की। अल्लाह सही ने क़द्र जी रात जी अज़मत बयान कंदे फरमाई, उहा रात अथव जंहिंमें कुरान नाज़िल थियो। महीनो रमज़ान मुबारक जो फरमाई, उहो महीनो अथव जंहिंमें कुरान नाज़िल थियो। इन्ना अंज़लनाहु फ़ी लैलतिल क़द्र वमा अदराका मा लैलतुल क़द्र लैलतुल क़द्रि खैरुम मिन अल्फि शहर तनज़्ज़लुल मलाइकतु वरूह फ़ीहा बिइज़्नि रब्बिहिम मिन कुल्लि अम्र सलामुन हिय हत्ता मत्लइल फज्र। बेशक असां नाज़िल कयो इन क़ुरान खे क़द्र वारी रात में। तोखे कंहिं मालूम करायो त उहा क़द्र वारी रात छा आहे? उहा रात हज़ार महीननि खां बहितर आहे, जंहिं रात में अल्लाह जा फ़रिश्ता था नाज़िल थियनि। रूहुल अमीन सैयदुल मलाइका, मलाइकनि जो सरदार हज़रत जिब्राईल अलैहिस्सलाम जी क़यादत में फ़रिश्ता ज़मीन ते अचनि था। हर मामलो निपटायो थो वञे इन रात में। इहा रात सलामती वारी हूंदी आहे फजर ताईं। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने फरमायो, जॾहिं क़द्र जी रात हूंदी आहे, उन रात जिब्राईल अलैहिस्सलाम जी क़यादत में केतिरा फ़रिश्ता ईंदा आहिनि। पाण फरमायो, इन धरतीअ ते इन ज़मीन ते जेतिरा रेती जा दाना आहिनि, बजरी रेती जा दाना आहिनि, एतिरा फ़रिश्ता इन ज़मीन ते, एतिरा फ़रिश्तनि जा लश्कर था नाज़िल थियनि। हज़रत जिब्राईल अलैहिस्सलाम जी क़यादत में उहा क़द्र जी रात आहे। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, जंहिंखे उहा रात मिली वई उनखे सारो ख़ैर मिली वियो। जंहिंको उन रात खां महरूम थी वियो, उहो सारे ख़ैर खां महरूम थी वियो। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी उन जूं अलामतूं, उन जूं निशानियूं बि बयान फरमायूं आहिनि। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी क़द्र जी रात जूं निशानियूं बयान फरमायूं। पहिरीं ॻाल्हि त पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सहाबा किराम वटि आया बि ॿुधाइण जे लाइ त ही रात क़द्र जी रात आहे। पर नबी अलैहिस्सलाम जीअं न मस्जिद जे दरवाज़े ते पहुता त अंसार सहाबा मां ॿ ॼणा के पाण में बहस पे कयूं। नबी अलैहिस्सलाम जी का उहा रात भुलाई वई, निशानियूं ॿुधायूं वियूं, रात भुलाइजी वई त कहिड़ी रात? पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने फरमायो, आऊं त तव्हांखे ॿुधाइण जे लाइ अची रहियो हुयसि, पर तव्हांजे झगड़े जे करे, तव्हांजे बहस जे करे पाण फरमायूं
उहा रात मूंखां भुलाई वई आहे, हाणे उनखे तलाश कयो। हदीस जा अल्फाज़ पाण फरमायो इन में बि को अल्लाह जी तरफ़ां ख़ैर हुयो, छो त जेकॾहिं तव्हांखे आउं ॿुधाए वठां हा हिकिड़ी राति बसि सभु उहा हिकिड़ी राति जागी इबादत करे वञनि हा, बसि सभु त उहो ख़ैर वठी वञनि हा, पोइ ॿियनि रातियुनि में महिनत ई कोन कनि हा, ॿियूं रातियूं जागनि ई कोन हा, ताक रातियुनि में इबादतूं ई कोन कनि हा, बसि अल्लाह जे तरफ़ां या भुलाई वई। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने फरमायो हाणे उनखे तव्हां तलाश कयो। रात जे आख़िरी रमज़ान मुबारक जे आख़िरी अशरे में ताक रातियुनि में फरमायो 21 जी राति, 23 जी राति, 25 जी राति, 27 जी राति, 29 जी राति, इन राति खे ॻोल्हियो, इन राति में इबादत कयो, इहा राति तव्हांखे मिली वेंदी। पाण फरमायो पर उन जूं निशानियूं आउं तव्हांखे ॿुधाए थो छॾियां। सहाबा किराम उहे निशानियूं यादि कयूं, तॾहिं कंहिं सहाबी खां क़दर जी राति जो ज़िक्र 21 जी राति जो आहे, कंहिं सहाबी खां ज़िक्र 23 जी राति जो आहे, कंहिं सहाबी खां ज़िक्र सही मुस्लिम में 27 जो आहे, कंहिं राति जो ज़िक्र कंहिं सहाबी खां 29 जो आहे। छो त अल्लाह जे रसूल जेके अलामतूं ॿुधायूं, जेके निशानियूं ॿुधायूं, सहाबा उहे यादि कयूं। उन्हनि निशानियुनि मां ही बि निशानियूं आहिनि। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो वक़ाल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन अमारत लैलतुल क़द्र अन्नहा साफियतुन बलजतुन कअन्न फीहा कमरन सातिआ साकिनतुन साजिया ला बर्द फीहा वला हर वला यहिल्लु लिकौकबिन अन युरमा। अल्लाह के रसूल फरमायो बेशक क़द्र जी रात उहा रात हूंदी आहे, उन रात तव्हां ॾिसंदव चारई पासा चंड न हूंदो, पर तव्हां सम्झंदो त का चांडोकी आहे, हीअ एॾी रोशन राति छो थी आहे, तव्हांखे ईअं महसूसु थींदो को चमकंदड़ चंड आहे पर चंड न हूंदो। पाण फरमायूं त उहा राति तव्हांजे दिलि खे ॾाढो सुकून मिलंदो, तव्हांजे दिलि खे इत्मीनान मिलंदो। अचानक तव्हां चवंदो आउं बीमार हुयसि, मुंहिंजी दिलि खे छा सुकून मिली वियो आहे, आउं गुनहगार हुयुसि, परेशान हुयसि, छो मूंखे एॾो सुकून मिली वियो आहे। अचानक सुकून जी हिकिड़ी कैफ़ियत नाज़िल थींदी आहे। ला बर्द फीह वला हर, उन राति न सख़्त सर्दी हूंदी आहे न वरी गर्मी हूंदी आहे, न सर्दी महसूसु थींदी आहे न गर्मी महसूसु थींदी आहे। उहा क़द्र जी राति आहे जंहिं राति तारो न खिलंदो आहे, तारे सां शैतान खे फ़ाइल न कयो वेंदो आहे, छो त उन राति शैतान मथे वञी न सघंदा आहिनि। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो वरी तव्हां उन राति खां पोइ सुबुह जे टाइम ते नज़र कंदव, सिज खे ॾिसंदव, अन्न शम्स सबीहतहा तख़रुज। अल्लाह जे रसूल फरमायो जेॾी महिल सिज निकिरंदो, जेॾी महिल सिज निकिरंदो आहे, पाण फरमायूं उन वक़्तु तव्हां ॾिसंदव उन में का तपश न हूंदी आहे, को शुआ न हूंदो आहे। कीअं सिज निकिरंदो हूंदो सफ़ेद, जेॾी महिल ॻाढ़ान ख़तमु थी वेंदी ॾिसंदव जीअं गोल थाल हूंदो आहे। पाण फरमायूं चोॾीअ जे चंड वांगुरु गोल नज़र ईंदो, ऐं हूंदो बि ॾिसण में अछो सफ़ेद, पर उन में शुआ न हूंदो, उन में तपश न हूंदी आहे। फरमायूं वला यहिल्लु लिशैतान यख़रुज मअहा यौमइज़िन, उन ॾींहुं शैतान सिज सां गॾु न निकिरंदा आहिनि ॿाहिरि। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे क़द्र जी राति जूं अलामतूं ॿुधायूं। मुंहिंजा मुस्लमान भाइरो इहे निशानियूं सहाबा यादि करे वेठा, इन्हनि रातियुनि खे तलाश कंदा हुआ। अल्लाह से दुआ आहे अल्लाह रब्बुल आलमीन असांजे गुनाहनि खे माफ़ करे। जिन बि मुस्लमान रोज़ा रखिया, जिन क़याम कयो, जिन इबादत